बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाणी जल जलालहू, पाणी जान जमाल, पाणी सूरत पिणीअ जी, पाणी हुस्न कमाल, पाणी पीर मुरीद थिए, पाणी पाण ख़याल, सभु वही हाल मंझां ई मालूम थिए। अस्सलामु अलैकुम। मुंहिंजा तमामु नाज़रीन, उमेद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारी दुआऊं अवां सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं अवां सभिनीनि जे लाइ। ऐं अवां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो ऐं प्रोग्राम अवां जो पंहिंजो सुबुह मेहरान मां साण खणी मौजूदु आहियां। हैव अ गुड मॉर्निंग। सुबुह जो सलाम अवां सभिनीनि खे क़बूल पवे। हैप्पी न्यू ईयर। अॼु नओं साल आहे, साल जो पहिरियों ॾींहुं 2026 ऐं इन्हनि उमेदुनि सां, इन्हनि दुआउनि सां इन प्रोग्राम खे शुरू करियूं था त अल्लाह तबारक व ताला तव्हांजे हिन नए साल खे अव्हां जी ज़िंदगी जे लाइ ख़ैरो आफ़ियत वारो साल बणाए। साल तब्दील थिए थो ऐं जेकॾहिं ज़िंदगियूं तब्दील न थियनि त पोइ नओं साल कहिड़े कम जो आहे। जेकॾहिं तव्हांजा उहे प्लान्स ऐं तव्हांजी उहा मंज़िल तव्हांजे अॻियां निर्वार न आहे ऐं कमु करण जी उहा जुस्तजू न आहे त पोइ साल नओं आहे या पुराणो आहे कहिड़ो फ़र्क़ु पवे थो। अव्हांजो जेकॾहिं को मिज़ाज तब्दील न थियो आहे पोइ नओं साल आहे या पुराणो साल आहे कहिड़ो फ़र्क़ु पवे थो। जेकॾहिं अव्हां पंहिंजी सम्झ आधार तमामु शयुनि खे उन पंहिंजी नज़र सां ॾिसो था ऐं दुनिया खे तमामु परे रखो था त पोइ साल नओं आहे या साल पुराणो आहे कहिड़ो फ़र्क़ु थो पवे। सो इहो जेको फ़र्क़ु आहे न उनखे थोरो सम्झणो आहे। दुनिया ॾाढो अॻियां वधी चुकी आहे। असां जिथे मौजूदु आहियूं न, असां छा बि करे रहिया हुजूं, असां कंहिं बि फील्ड में असां सम्झूं त ख़बर न आहे असीं छा करे रहिया आहियूं, पर उनजे बावजूदि बि थोरो जेकॾहिं सोचिजे ऐं दुनिया ते नज़र विझिजे त मूंखे लॻे थो त वाक़ई दुनिया तमामु घणी अॻियां आहे। ऐं असां किथे जेको आहे न हिकु डॉट जेतिरा जेकॾहिं किथे नज़र अचूं था त पोइ थोरो पंहिंजो पाण जे लाइ सोचणु घुरिजे त आया असां पंहिंजे लाइ छा करियूं पिया, पंहिंजे घर भातियुनि जे लाइ छा करियूं पिया, ऐं पोइ असांजो जेको पंहिंजो किरदारु आहे न, जेको असांजे मुआशिरे में उहो काउंट थिए थो, पोइ बाद में क्वेश्चन मार्क उते अची बीहंदो आहे त पोइ असां छा कॉन्ट्रीब्यूट करे रहिया आहियूं। हिकु इंसानु जेको पंहिंजी ज़िंदगी में पंहिंजी ज़िंदगी खे भरपूर अंदाज़ सां जीए थो ऐं तमामु उहे कम जिथे जेको आहे न उहो परफेक्शन जे तमामु वेझो वेझो क़रीब नज़र अचे थो, उनखां पोइ यकीनन हुनजी फैमिली हूंदी आहे ऐं किरदार जेके आहिनि न उहे मूंखे लॻंदो आहे त घर में ठहंदा आहिनि। तव्हां ॿाहिरि छा बि हुजो, 30 मार खान हुजो, ख़बर न आहे छा छा तव्हांजा जेको आहे न केॾनि नालनि सां तव्हांखे यादि कयो वेंदो हुजे त बाबा साईं जो कमु अहिड़ो बि आहे, साईं हीअं बि आहे, साईं हीअं बि आहे, फलाणी अदी आहे, असांजी भेण आहे, हिन जो कमु हिन तरह आहे। पर घर में जेकॾहिं तव्हांजो उहो किरदारु ख़ूबसूरत न आहे त पोइ ॿाहिरि जो जेको उहो तव्हांजो कमु आहे, उहो ॿाहिरि जी जेका वाह वाह आहे उहा घणे वक़्त ताईं कोन हलंदी आहे। तव्हां स्क्रीन ते आहियो, तव्हां माण्हुनि जा आहियो, तव्हां ॿाहिरि कमु कयो था, तव्हां माण्हुनि जा आहियो। इन द एंड ऑल एंड ऑल तव्हांजी जेका आहे न उहा फैमिली ई आहे। सो फैमिली सां जेका कनेक्टिविटी आहे न उहा ख़ूबसूरत हूंदी आहे, पंहिंजनि सां जेका वेझड़ाइप हूंदी आहे उहा ख़ूबसूरत हूंदी आहे। हिन दौर में मूंखे लॻे थो त जेको उहो ग्लैमर में पाण अची विया आहियूं न, उते नंढियुनि नंढियुनि शयुनि खे शायदि इंसानु किथे विसारे छॾे थो, जिन हक़ीक़त में विसारणु न घुरिजे। पंहिंजा रिश्ता पंहिंजा हूंदा आहिनि, जेके पंहिंजा हूंदा आहिनि न, माउ पीउ आहिनि, सिबलिंग्स आहिनि, भाउ भेण आहिनि, अव्हांजी जेकॾहिं घरवारी आहे या अव्हांजो हस्बैंड आहे, अव्हांजा पंहिंजा वेझा कज़न्स आहिनि जिन सां तव्हांजी सुठी नंढपण खां उहो दोस्ती हली आहे, आख़िर ताईं जेको आहे न उहे पंहिंजा ई गॾु हलंदा आहिनि। तव्हांजी उन तकलीफ़ में तव्हांजा पंहिंजा जेके आहिनि उहे तव्हां सां गॾु हूंदा आहिनि। ऐं तकलीफ़ वारो उहो मरहलो हूंदो आहे, ज़िंदगी जो लम्हो हूंदो आहे, उहो फेज़ हूंदो आहे जिते ख़बर पवंदी आहे त केरु असांजो आहे ऐं केरु ॿियो आहे, केरु धारियो आहे। छो त चवंदा आहिनि उरूज में त हर कोई यादि कंदो आहे, ज़वाल में केरु यादि करे त उहो ई पंहिंजो हूंदो आहे न। नाज़रीन, प्रोग्राम में साथ मौजूदु आहे, खोड़ सारियूं ॻाल्हियूं बि कंदासीं, पर जिन जो साथ मौजूदु आहे उन्हनि खे ज़रूरु यादि कंदसि। प्रोग्राम में स्पॉन्सरशिप मौजूदु आहे टपाल मेज़बान जी। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन टपाल मेज़बान जश्न जमालो जो को बि पैकेट वठो, पंहिंजी मालूमात पैकेट ॾिनल कोपन में दाख़िल कयो, घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जो ड्रॉप बॉक्स में विझो ऐं मौक़ियो हासिलु कयो। टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो जो हिसो तव्हां बि बणिजी सघो था ऐं तव्हां बि खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। अॼु जो प्रोग्राम ॾाढो ख़ूबसूरत ऐं साल जो पहिरियों प्रोग्राम आहे। 2026 जी शुरूआति पाण करे चुका आहियूं। यकीनन तव्हां राति जे टाइम ते 12 बजे जेको आहे ॾाढी सुठे अंदाज़ में साल खे, नए साल जो आजियां कयो हूंदो ऐं सिज खे बि तव्हां अलविदा चयो हूंदो। उनखां पोइ इंतज़ारु हूंदो त 12 थियनि ई बसि जेको आहे न असां उन सेलिब्रेशन जेको बि तव्हांजो समाउ सजायल आहे तव्हां यकीनन बेसब्री सां इंतज़ारु कंदा हूंदो ऐं बार बार जेको आहे न टाइम ॾिसंदा हूंदो त बसि 12 थियनि
ऐं असां जेको आहे सेलिब्रेट कयूं। उमेद आहे त ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां सेलिब्रेट कयो हूंदो। मां बि राति जो जेको आहे न ॾाढे ज़बरदस्त अंदाज़ में हैप्पी न्यू ईयर सेलिब्रेट कयो आहे ऐं ॾाढो सुठो प्रोग्राम हुयो, ॾाढो ज़बरदस्त म्यूज़िक हुयो। वरी जॾहिं प्रोग्राम में आयमि सुबुह जो त मूंखे ख़बर पई त अॼु बि प्रोग्राम में म्यूज़िक आहे ऐं पाण हमेशह चवंदा आहियूं न त म्यूज़िक जेको आहे उहो रूह जी ग़िज़ा आहे। यकीनन इहा ॻाल्हि 110% करेक्ट आहे, सही पाण ॿुधी आहे नंढपण खां अॼु ॾींहं ताईं, छो त म्यूज़िक उहा वाहिद शइ आहे जिते अची करे तव्हां रिलैक्स थियो था। दुनिया जूं तमामु परेशानियूं छॾे जॾहिं तव्हां म्यूज़िक ॿुधो था न उते तव्हां बिल्कुलु रिलैक्स थी वेंदा आहियो। यस जी, प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था ऐं जॾहिं म्यूज़िक जी ॻाल्हि कयां थी ऐं जेकॾहिं मां एक्सरसाइज़ जी ॻाल्हि कयां ऐं जेकॾहिं मां योगा जी ॻाल्हि कयां त पोइ यकीनन हिकु नालो असांखां न विसरंदो आहे एंड दैट इज़ निर्दोष आधवानी। तव्हांखे भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हैव अ गुड मॉर्निंग। थैंक यू। कीअं आहियो? ठीकु आहियो? फर्स्ट क्लास। ज़बरदस्त। गिटार तव्हांजे हथ में आहे, माइक तव्हांजे अॻियां आहे ऐं खोड़ सारा हाल अहिवाल, खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं। बट यस, हिकिड़ो क्वेश्चन ज़रूरु पुछणु चाहींदमि। उहो कहिड़ो साल हो जॾहिं सुबुह महिराण में अचण जो पहिरियों दफ़ो चांस मिलियो ऐं तव्हांखे जेको इन्विटेशन हुयो त तव्हांखे अचिणो आहे? इट वाज़ 2016 2016 में पहिरियों प्रोग्राम हुयो ऐं मां साईं मजबूर साहिब जा तमामु घणो जेको आहे थोराइतो आहियां, जंहिं फस्ट टाइम मूंखे जेको आहे योगा करण जो मौक़ो ऑन द सिंधी मीडिया ते पहिरें दफ़ा योगा महिराण टीवी जे प्लेटफॉर्म तां थिए ऐं साईं मुर्तज़ा मजबूर जेको आहे उनखे इहो ऑर्गेनाइज़ कयो ऐं तमामु काफ़ी अरसे ताईं 2016 खां वठी 17-18 ताईं असां मॉर्निंग शो में योगा जा सेशन्स ॾिना मुख़्तलिफ़। त हिकिड़ो फस्ट जेको आहे सिंधी मीडिया ते तमामु सुठो हिकिड़ो इनिशिएटिव हुयो योगा ऐं सिहत खे वठी करे। ज़बरदस्त 2016 ऐं 2026 जी वक़्तु कीअं गुज़रियो आहे निर्दोष? गुज़री वियो। अॼु बि अचूं था ईअं थो लॻे अञा कल्ह की ॻाल्हि आहे। हा, लिटरली मूंखे यादि आहे लास्ट ईयर जो जेको मां प्रोग्राम कयो हो 2025 जो पहिरियों प्रोग्राम, बिल्कुलु मुंहिंजी अखियुनि जे अॻियां उहो प्रोग्राम अचे थो ऐं कीअं साल गुज़री वियो का ख़बर न पई आहे। वक़्तु ईअं गुज़री वञे थो। पोइ वक़्तु छा थो सेखारे भला? वक़्तु कॾहिं न रुकंदो, बट असांखे जेको आहे उन सां फ्लो सां गॾु हलणो आहे और अपोजिट द फ्लो हलणो आहे। लतीफ़ सरकार अपोजिट द फ्लो जी बि ॻाल्हि करे थो न, बीहणो न आहे। वक़्तु असांखे इहो ई सेखारे थो त छा बि थी वञे, अप्स डाउन कुझु बि आहे ज़िंदगी में, पर तव्हांखे स्टॉप न आहे करिणो, तव्हांखे हलणो रहणो आहे ऐं ज़िंदगी जो इहो ई तसलसल आहे, तव्हांखे हलणो आहे, बीहणो न आहे। हाँ, चवंदा आहिनि न ज़िंदगी मुझे भी शुक्रिया कह ले, बड़ी हसीन तरीके से तुम्हें गुज़ार रहा हूँ। ऐं जॾहिं कुझु वाक़ियात साम्हूं ईंदा आहिनि न पोइ इहो रियलाइज़ थींदो आहे त वाक़ई ज़िंदगी हसीन आहे ऐं अप एंड डाउन्स जीअं तव्हां चओ न ॾुखियायूं ऐं उहे जेको आहे हार्ड डेज़ उहे ऐं सम हाउ एंड समवेयर पैनिक अटैक्स। तव्हां जॾहिं हुन स्ट्रगलिंग वारी लाइफ में आहियो ऐं तव्हां स्ट्रगल करे रहिया आहियो, तव्हां पंहिंजे हुन अकेडमिक साइड खे बि कोन था छॾियो, तव्हां पंहिंजी तमामु एक्टिविटीज़ बि कोन था छॾियो। यकीनन पोइ ॾुखियायूं त आहिनि, पर तव्हां ॻाल्हि ॾाढी ख़ूबसूरत कई आहे, रुकजणो कोन आहे ऐं बसि उहा महिनत। यस। अच्छा जी निर्दोष, उन खां अलावा अॼु जे प्रोग्राम में हिकिड़ो ज़बरदस्त सेगमेंट बि हूंदो, रैपिड फायर जो हूंदो। स्टार्टिंग में बिल्कुलु कोन हूंदो, खोड़ सारा तव्हांखे सवाल कंदासीं, पर मां चाहींदसि त थोरो झुंगारियो। सुबुह जो टाइम आहे, प्रोग्राम जो स्टार्ट आहे ऐं गिटार बि तव्हांजे हथ में आहे, छा ॿुधाईंदव? साजन सही सुना तो अल्लाह मंध पियंदे इश्क जो पियालो इश्क जो हो सब
सबकी समझो साजन सही सुना तो अल्लाह मंद पिय दे। वाओ वाओ, ज़बरदस्त, इलाही ख़ूबसूरत, इलाही ख़ूबसूरत। अच्छा, म्यूज़िक जी जॾहिं ॻाल्हि कयूं था, म्यूज़िक निर्दोष जे लाइ छा आहे? ज़िंदगी आहे। ज़िंदगी आहे। वाओ, केतिरो सम्झी सघिया आहियो म्यूज़िक खे? म्यूज़िक जी इहा हसीन दुनिया केतिरी हसीन आहे? ईअं सम्झो त हिकिड़ो गहरो समुंड आहे, वाओ, उनमें तव्हां कॾहिं बि उन गहराई ताईं नथा पुॼी सघो। नथा पुॼो। जेतिरा उहे ऐं चवंदा असां न, सम्झूं था असां हिकिड़ो फुड़ो हासिलु कयो आहे म्यूज़िक जो, ऐं हीअ त तमामु वॾो जेको आहे काइनात जो साज़ आहे, जी जी, जेको तव्हां पूरा नथा पई सघो हिनखे। तव्हां बिल्कुलु सही चओ पिया। वॾा वॾा गवैया जेके आहिनि, उन्हनि जा तव्हां इंटरव्यूज़ ॿुधो बिल्कुलु त उहो लॻंदो आहे त वाक़ई उहो जेको आहे न उन पीक ते पहुची चुका आहिनि। पर जॾहिं उन्हनि खां पुछंदो त हू चवंदा असां एतिरो पिरायो आहे। हा हा, ऐं इल्म जी कोई बि कैटेगरी हुजे, उहो आर्ट हुजे, म्यूज़िक हुजे, रक़्स हुजे, इल्मु हुजे, आई बिलीव, जेको जेतिरो उन में गहरो वेंदो वेंदो ओतिरो उन में आजिज़ी ईंदी वेंदी, हा। ओतिरो हो हेठि थींदो वेंदो, एतिरो झुकंदो अच्छा, वेंदो। उहो जेको पर्सन डाउन टू अर्थ रहे थो, ख़बर पवे थी त उन में कुझु मणियाऊं मौजूदु आहिनि, है न? छो त तव्हां जी जेतिरी वॾी उॾाम हुजे, तव्हां पंहिंजो पाण खे जेतिरो झुकाव तव्हां में हूंदो आहे, उहा ई शइ तव्हांखे जेको आहे न उहा तव्हांजी वॾमाणपे में काउंट थींदी आहे। अच्छा जी, योगा जी बि ॻाल्हि कंदासीं। जी, योगा अव्हांजे लाइ छा आहे? योगा ज़िंदगी जे लाइ केतिरी ज़रूरी आहे? या मां ईअं खणी चवां त अॼु हीअ जेका हिन टाइम में मौसम हली रही आहे, हर को जेको आहे न ॾाढो घणो सुस्त क़िस्म जो जेको आहे न उहो हिकिड़ो अंसर शामिलु थी वेंदो आहे ज़िंदगी में। कमु करिणो आहे, हा ठीकु आहे, बाद में कयूं था, पोइ कयूं था, देरि सां कयूं था, पोइ करे वठंदासीं, इहे एक्सक्यूज़िस ॾाढा घणा हूंदा आहिनि। जी, मूंखे ॾाढी ख़ुशी थी, कल्ह बि जेको आहे असां वटि हिकिड़ो पेशेंट आयो जंहिं चयो त मूंखे डॉक्टर सजेस्ट कयो आहे त वञी योगा कयो। त हैदराबाद जा डॉक्टर अगरि तव्हांखे हाणे योगा जी सजेशन था ॾियनि त इहो मां सम्झां थो हिकिड़ी सुठी रिज़ोल्यूशन आहे। 2014-15 में जॾहिं असां योगा स्टार्ट कई त मां सम्झां थो हैदराबाद में नालो ई कोन हुयो योगा जो, ऐं हाणे जेको आहे योगा एतिरी पॉपुलर थी चुकी आहे, हर माण्हू योगा करणु चाहे थो। अञा ताईं मां सम्झां थो त योगा जो जेको असली एसेंस आहे उनजी अञा अवेयरनेस न आहे माण्हुनि वटि। अञा ताईं न सम्झी सघिया आहिनि त योगा बेसिकली आहे छा, या योगा छो करणी आहे, कंहिंखे करणी आहे, केरु केरु कहिड़ी कहिड़ी उमिरि जो माण्हू करे सघे थो। त इहा तमामु वॾी अवेयरनेस आहे जेको हाणे आहिस्ते आहिस्ते हैदराबाद जहिड़े शहर में, सिंध जे तव्हां सिंध जे तमामु निजी शहरनि में ॾिसो, लाड़काना में योगा थींदी, तव्हांजे हर मॉर्निंग पार्क में तव्हां ॾिसो फ्री ऑफ कॉस्ट योगा थिए पई, सवनि जी तादाद में माण्हू योगा कनि पिया। त इहा तमामु सुठी सिहत खां जेको आहे रिलेटेड अवेयरनेस आहे। ऐं सिंध जी आहे योगा, असांखे त ऑन करणु खपे, सॼी दुनिया ऑन करे थी, असां नथा कयूं। सिंध मां योगा निकिती आहे, तव्हांजे मोहन जे दड़े में योगा जा पोस्टर्स आहिनि, आसनास आहिनि, त असांखे त हिनखे वधीक ऑन करणु खपे। असांजो कल्चर रही चुकी आहे, जिथे तव्हांखे स्टेच्यू मिले उते थींदड़ हूंदी। निर्दोष, पाण वधीक ॻाल्हायूं था, ॾाढो इंट्रस्टिंग टॉपिक आहे तव्हांजे लाइ, त तमामु घणो हूंदो, छो त तव्हां जेको आहे योगा सेंटर बि हलाए रहिया हूंदा आहियो। ऐं निर्दोष खे चऊं था भला एडमिशन असांखे बि ॾे थोरो। तव्हां ॿाहिरि जी ॻाल्हि कई न, वीडियोस ॾिसंदा आहियूं, स्ट्रीट जेको आहे उहा जिम बि हली रही हूंदी आहे। असां वटि त माना डेवलप, तव्हां वञो न का सोसाइटी ठहियल हुजे, उते बि तव्हां ॻोल्हींदा आहियो त अच्छा का जिम आहे कोन आहे, तव्हांखे ॻोल्हणी पवंदी आहे। अच्छा जी, वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, सो पहिरियां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधां थी। ऐं प्रोग्राम सां भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़िन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। हिन कैंपेन जो हिसो तव्हां बि बणिजी सघो था ऐं घटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। सो तव्हां काॾे बि न वञिजो, ॾिसंदा रहिजो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं वीयर वेलकम चवां थी, भलीकार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ॻाल्हि हले पई योगा सां रिलेटेड, एक्सरसाइज़ सां रिलेटेड ॻाल्हि ॿोल हले पई। मूंखे लॻंदो आहे त औरतूं जेको आहे पंहिंजे पाण खे विसारे छॾींदियूं आहिनि। उन्हनि खे यादि न हूंदो आहे त
असां बि कुझु आहियूं, अलाह तबारक ताला असांखे बि एॾो ख़ूबसूरत बणायो आहे। हिकु दफ़ो आईने में पंहिंजे पाण खे ॾिसणु शायदि उहे विसरी वेंदियूं आहिनि, पंहिंजे पाण खे ठाहिणु उहे किथे विसरी वेंदियूं आहिनि। पर उहो दौरु शायदि थोरो पुराणो असां छॾे आया आहियूं, पोयां छॾे आया आहियूं। अॼु जी जेका उहा मॉडर्न औरत आहे, उहा मॉडर्न छोकिरी आहे जंहिंखे पढ़णो बि आहे, पंहिंजो मां पहिरीं बि ॻाल्हि कई न, पंहिंजे एकेडमिक टच खे बि उहा कोन थी छॾे, उनखे बि कंटिन्यू कंदी अचे थी, गॾो गॾु जॉब बि करे थी, उनखे घर में बि टाइम ॾियणो आहे, पर उहो पंहिंजी ज़ात खे बि वक़्तु जे करे ॾिए थी। उहो मी टाइम बि आहे, पंहिंजो एक्सरसाइज़ टाइम बि आहे, त ॾाढी फिट हुजे थी। ऐं सिर्फ़ु फिज़िकली न बट मेंटली दुनिया हिनखे प्रूव कयो आहे त तव्हां जॾहिं एक्सरसाइज़ कयो था, पंहिंजे पाण खे वार्म अप कयो था, जेतिरियूं कैलरीज़ इनटेक कयो था, उन खां पोइ उन्हनि खे जेतिरो तव्हां बर्न कयो था, त तव्हांजी बॉडी जेको आहे तव्हांजी गुड रिस्पॉन्स ॾींदी आहे, तव्हांजी बॉडी तव्हांजो जेको आहे न गुड साउंड कंदी आहे। त इहा सुठी ॻाल्हि आहे, हिकिड़ी सुठी हैबिट आहे त तव्हां जेका पंहिंजे पाण खे बि ॾिसो, पंहिंजे पाण ते बि गौर कयो। ऐं इंसान जी ज़ात जा बि इंसान ते कुझु हक़ हूंदा आहिनि, सो उन्हनि हक़नि खां जेको आहे न इंसान खे गाफ़िल न थियणु घुरिजे। अॻियां वधूं था, निर्दोष प्रोग्राम में मौजूदु आहे, पर पहिरियों टपाल मेज़बान जो साथ मौजूदु आहे। टपाल मेज़बान खे यादि कंदासीं बिल्कुलु। नाज़रीन, प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंधी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़िन जे लाइ। सभ खां वॾी कैंपेन आहिनि, हिन कैंपेन जो हिसो तव्हां बि बणिजी सघो था, खटी सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। निर्दोष, मां थोरो ॼाणणु चाहींदमि, तव्हां वटि योगा क्लासिस हलनि थियूं, जेकॾहिं असां थोरो परसेंटेज ॾिसूं त आया उहे गर्ल्स, उहे औरतूं वधीक अचनि थियूं या मर्द हज़रात जो बि सुठो हिकिड़ो तव्हां वटि जेको आहे न परसेंटेज मौजूदु आहे? ऑब्वियसली लेडीज़ जो जेको आहे, औरतुनि जो सभ खां वधीक रेशो रहियो आहे, शुरू खां वठी रहियो आहे। गुज़िरियल 10 सालनि खां वठी जेका असांजूं बैचिस हूंदियूं आहिनि, उहे लेडीज़ जूं 1, 2, 3 बैचिस हूंदियूं आहिनि। ऐं बदकिस्मती सां जेंट्स जी हिकिड़ी बैच बि प्रॉपर न हलंदी आहे। उहा बि प्रॉपर न हलंदी आहे। छा छा रीज़न आहे? हिकिड़ो त मुआशी हालात खे ॾिठो वञे त मर्द खे जेको आहे खोड़ सारियूं रेस्पॉन्सिबिलिटीज़ मथे ते हूंदियूं आहिनि, उनखां हटी करे जेको आहे हू सिहत खे जेको आहे थोरो घटि प्रायोरिटी ॾींदो आहे। ऐं अगरि उनखां पोइ बि जेको आहे, अगरि उहो कोई टाइम कढी थो सघे त राति जी टाइमिंग अहिड़ी आहे असां वटि जो जेंट्स काफ़ी अची न सघंदा आहिनि, छो जो माण्हू फ्री थिए थो ऑफिस खां या छा, त पोइ थकिजी टुटी पोइ वरी ॿिए ॾींहुं साॻी मशक़त करणी आहे, महिनत करणी आहे। पर हिन मामले में लेडीज़ बि काफ़ी असां वटि रेशो जेको आहे वर्किंग लेडीज़ जो तमामु घणो आहे। काफ़ी लेडीज़ ऑफिस खां डायरेक्ट असां वटि अचनि थियूं, उते ई माना क्लास वठी पोइ घर वञनि थियूं। इट्स ऑल अबाउट द प्रियोरिटी, त तव्हां कंहिंखे वधीक तरजीह ॾियो था। त तव्हां जा ॻाल्हि कई त औरतूं पंहिंजी सिहत खे वधीक तरजीह ॾियनि थियूं बजाए मर्दनि जे। हा, उहो फिज़िकल फिटनेस ऐं ॾाढो ज़रूरी आहे, त पोइ तव्हां मेंटली फिट रहो था। अच्छा, कुझु मोटिवेशनल सेशन्स हूंदा आहिनि तव्हांजा, पुछंदा आहियो त छा इम्प्रूवमेंट आहे? जीअं तव्हां ॻाल्हि कई न, मां थोरो इनखे जेको आहे न थोरो वाज़े करणु चाहींदमि त निर्दोष चए थो त मर्द जे मथां घणी ज़िमेदारियूं हूंदियूं आहिनि, ऐं यकीननि उनखे जेको आहे सो ज़िंदगी मुआश जा तमामु मसइला ऐं मसाइल घणा फेस करणा पवंदा आहिनि एज़ कम्पेयर टू उनजे घर जी जेका औरत हुजे थी। छो त मर्द इहो ॼाणे वठे थो त मूंखे जेको आहे न प्रॉपर राशन बि घर में पहुचाइणो आहे, जेकॾहिं केरु बीमार आहे त उनखे अस्पताल बि मूंखे वठी वञिणो आहे, मूंखे पंहिंजे ॿारनि सां बि वक़्तु गुज़ारणो, उन ई तरह मूंखे पंहिंजी जेको आहे सो पंहिंजी ज़िंदगी जी जेका उनजी साथी आहे उनखे प्रॉपर वक़्तु ॾियणो आहे। यकीन उन्हनि घणी रिस्पॉन्सिबिलिटीज़ आहिनि, पर दुनिया इहो बि त साबित कयो न, रिसर्च इहो बि त साबित कयो आहे न, जेकर तव्हां योगा कयो था त तव्हां वधीक रिलैक्स रहो था, तव्हां वधीक फिट रहो था। वरी उहा ई ॻाल्हि कंदमि त फिज़िकली मेंटली तव्हां फिट हुजो। बिल्कुलु, असांजी सोसाइटी असल में मर्द खे इहो टैग कयो आहे त 6 पैक्स खां वधीक 6 गाॾियूं वधीक इम्पोर्टेंट आहिनि। हो चए थो त सिहत भले हुजे न हुजे, भले वार छणी वञनि, वरी कुझु बि थी वञे, पेट निकिरी वञे, फाइनेंशियली तव्हां स्टेबल हुजो, पोइ सभु कंप्रोमाइज़ थी वञे थो। अगरि तव्हां फाइनेंशियली स्टेबल न आहियो, पोइ तव्हां केॾा सुहिणा शहज़ादा हुजो, हसीन हुजो, तव्हांजी जेको आहे समाज में एग्ज़ैक्टली, त इहो हिकिड़ो फैक्टर आहे। ऐं तव्हां बिल्कुलु सही था चओ त औरत खे बि ओतिरियूं ई ज़िमेदारियूं आहिनि जेतिरियूं अॼु जे मुआशिरे में मर्द खे आहिनि। बट इहा सॼी ॻाल्हि आहे प्रायोरिटी जी। औरत जेको आहे प्रायोरिटी ॾिए थी पंहिंजी सिहत खे, मर्द नथा ॾियनि। जिते जेका औरत ॾिए थी, हा, जेके ॾेई सघनि था असां उन्हनि खे एप्रिशिएट था कयूं। तव्हां ॻाल्हि कई मोटिवेशन जी, त असां हर फ्राइडे ते हिकिड़ो जेको आहे स्ट्रेचिंग जो सेशन रखंदा आहियूं, स्टोरी टेलिंग रखंदा आहियूं, मोटिवेशन स्पीचिस रखंदा आहियूं। इवन असां औरतुनि खे टाइम ॾींदा आहियूं त तव्हां अगरि कुझु ॿ अखर ॻाल्हाइणु चाहियो था, छो जो
औरतुनि जे लाइ प्लेटफॉर्म न आहिनि। तव्हां स्कूल में आहियो, कॉलेज में आहियो, यूनिवर्सिटी ताईं त ठीकु आहे, तव्हांखे जेको आहे हिकिड़ो माहौल मिले थो। उनखां पोइ जेके हाउस वाइफ्स आहिनि उहे उन्हनि खे कहिड़ो प्लेटफॉर्म आहे, त असां उन्हनि खे बि कुझु टाइम ॾींदा आहियूं त पंहिंजी जेका दिलि जी ॻाल्हि कयो। तव्हां महसूसु कयो त तव्हां कंहिंखे बि जॾहिं माइक हथ में ॾियो था त इल्म जा तमामु सुठियूं ॻाल्हियूं जेका ॿुधण जे लाइ किथां बि मिली वञनि थियूं। हाउस वाइफ जे वातां ॿुधण लाइ मिली वञनि थियूं। एक्सपीरियंस मैटर कंदो आहे। एक्ज़ैक्टली। सो असांखे ॾाढो मज़ो ईंदो आहे इहो सेशन जॾहिं फ्राइडे जो असां वठंदा आहियूं त मुख़्तलिफ़ एवरी फ्राइडे, हर फ्राइडे ते इहो सेशन असांजो थींदो आहे जंहिंमें। अच्छा, ज़बरदस्त ज़बरदस्त। टाइमिंग छा हूंदी आहे? टाइमिंग हिकिड़ी 5 खां 6 क्लास वठंदा आहियूं शाम जी, ॿी 6 खां 7, ॿी 7 खां 8, पोइ वरी 8 खां 9, मुख़्तलिफ़ सेशन थींदा आहिनि घंटे घंटे। आई गोना मार्क माय कैलेंडर। बिल्कुलु तव्हां बग़ैर इन्विटेशन जे मां अची वेंदमि। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा निर्दोष, पाण तव्हां केतिरो सेटिस्फाई हूंदा आहियो, केतिरा मुतमइन हूंदा आहियो ही कम? बिकॉज़ ॾिसो अव्हां जा इंटरव्यूज़ काफ़ी सारा मां कंडक्ट कया आहिनि ऐं माण्हुनि जो उहो चवण त छा पियो करीं, तूं कामयाब न वेंदे, हिन तरह जो कमु न कर, तोखे हीअं करणु घुरिजे, तोखे बिज़नेस करणु घुरिजे, XYZ ब्ला ब्ला खोड़ सारियूं ॻाल्हियूं। पर अॼु माशाअल्लाह सां तव्हां जेको आहे न करे ॾेखारियो आहे त जेको मूं चूज़ कयो आहे, जेको मुंहिंजो कमु आहे उनखे मां ख़ूबसूरती सां करे सघां थो। मूंखे यादि आहे जॾहिं असां नओं योगा स्टार्ट कई त असांजा माइट अची चवंदा हुआ त निर्दोष पीटी थो कराए छा? पीटी वारो कंसेप्ट पीटी। हा, मां चयो तंज़िया जेसि ताईं तव्हां कामयाब न आहियो न। हा बिल्कुलु। तेसि ताईं पाण कंटिन्यू कयूं था। सॉरी मां इंटरप्ट कयो आहे। लाइव कॉलर आहिनि। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। तव्हांखे मां भलीकार चवां थी। साल जी मुबारक हुजे। सुबुह मेहरान प्रोग्राम में तव्हांखे मां भलीकार चवां थी। पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां ॻाल्हायो पिया? शाहपुर चाकर खां भेण। जी, तव्हांखे मां वेलकम चवां थी। छा चवणु चाहींदव? नए साल जूं अव्हांखे खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि। ख़ैर मुबारकूं तव्हांजी पूरी टीम खे। असां जेको पूरो साल पर सॼी ज़िंदगी असां मेहरान चैनल खे मेहरान चैनल खे ॾिसंदा आहियूं। ॾाढो बहितरीन प्रोग्राम तव्हांजो, मतिलबु जे बारे में तव्हांजे नाच ॻाइण जे प्रोग्राम जे मुताबिक़ त असांखे ॾाढी ख़ुशी थी। तव्हां नए साल में तब्दीली बि काफ़ी अची आहे प्रोग्रामनि में, उहो बि असांखे ॾाढी सुठी लॻी ॻाल्हि। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। अच्छा, तव्हां मेहरान टेलीविज़न जी ॻाल्हि कई त घणो टाइम स्क्रीन खे ॾियो था। कहिड़ा प्रोग्राम्स वधीक तव्हांखे सुठा लॻंदा आहिनि? मूंखे मेहरान चैनल जा सभु टोटली प्रोग्राम सुठा लॻंदा आहिनि। पब्लिक चॉइस हुजे या दानिश भाई जो माना शहरनि जो प्रोग्राम हुजे, मेहरान चैनल जा जेके बि प्रोग्राम आहिनि मूंखे ॾाढो बहितरीन लॻंदा आहिनि। ऐं मेहरान चैनल जे असांजे हिकिड़ी टीम ड्रामो बि ठाहियो मीरा कंगण, उनमें बि मूं शामिल थियण जी कोशिशि कई, पर मुंहिंजी तबियत ठीकु न हुई, हिन करे कोन कमु करे सघियुसि। ऐं पाण मीडिया में थोरो हल्को हल्को कमु बि कंदो आहियां। ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं तव्हांजी टीम खे हिकिड़ो मूं शेयर बि रखियो, उहो बि ॿुधाए था छॾियूं तव्हांखे। जी। तुम पूछो और मैं न बताऊं ऐसे तो हालात नहीं, तुम पूछो और मैं न बताऊं ऐसे तो हालात नहीं, एक जरा सा दिल टूटा है और तो कोई बात नहीं। वाह वाह, एक जरा सा तो दिल टूटा है और तो कोई बात नहीं। वाह, ज़बरदस्त। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। तव्हां प्रोग्राम में शामिल थियो, मूंखे ॾाढो सुठो लॻो त तव्हां डिफरेंट प्रोग्राम्स मेहरान टेलीविज़न जा ॾिसो था ऐं तव्हां जेको आहे सो कंहिं ड्रामा जी बि ॻाल्हि कई, मीरा कंगण, बिल्कुलु मां हुनजो जेको आहे न एडवर्टाइज़मेंट ॾिसी चुकी हुयमि ऐं मूंखे लॻे पियो त का सुठी स्टोरी ज़रूरु आहे हुन ड्रामा जे अंदरि। असां अॻियां वधूं था। जी निर्दोष, म्यूज़िक केतिरो गहराई सां ॿुधंदा आहियो? छो त जेसीं ताईं चवंदा आहिनि सुठो ॻाल्हाइण वारो जेसीं ताईं सुठो पढ़ंदो न या हुनजी लिसनिंग क्वालिटी सुठी कोन हूंदी त हू कॾहिं बि सुठो ॻाल्हाए कोन सघंदो। सो ॻाइण वारो बि जेसीं ताईं सुठो ॿुधे न त किथां थो? एग्ज़ैक्टली। सभ खां पहिरियां त ॿुधणु आहे, सिखणु आहे, उनखां पोइ ई तव्हां कुझु ॿुधाए सघंदो। भरियल घड़ो ई ॿिए खे पाणी ॾेई सघे थो, ख़ाली घड़ो जेको आहे। मां पंहिंजी ॻाल्हि वरी कंटिन्यू कंदुमि त जेसि ताईं तव्हां कामयाबु नथा थियो न त नो मैटर तव्हां कुझु बि कयो पिया ज़िंदगी में, केतिरी मुशक़त कई आहे, केतिरी महिनत कई आहे, अगरि तव्हां मंज़िल न माणी न पोइ तव्हांजी महिनत कंहिं कम जी न आहे। माण्हू तव्हांजी स्टोरी ॿुधण लाइ न वेठा आहिनि, माण्हू ॾिसनि था तव्हां कामयाबु थिया आहियो या न थिया आहियो। थिया आहियो त पोइ तव्हांजो सभु ख़ताऊं माफ़ु कंदा, न थिया आहियो पोइ तव्हांजो सभु चङायूं विसारे छॾंदा। सो जेका तव्हां ॻाल्हि कई त योगा खे वठी करे बि ईअं ई आहे, हर मूंसां बि ईअं ई थियो आहे। हर कंहिंजी ज़िंदगी में मिसाल, तव्हां बि अगरि कोई नओं इनिशिएट वरितो आहे पंहिंजी फैमिली में त हिकिड़ियूं हर्डल्स तव्हांखे फेस करणियूं पवंदियूं, समाज खे फेस करिणो पवंदो।
सो इहो सोसाइटी जा हिसा आहिनि ऐं ख़ूबसूरत हिसा आहिनि। अगरि इहो स्ट्रगल न हुजे त असां कामयाबु न थी सघूं। असांखे हिकिड़ी जेको आहे एनर्जी न मिले त पोइ असां एॾी महिनत न कंदासीं न। बिल्कुलु बिल्कुलु। हीअ मोटिवेशन किथां आई भला? योगा जेको आहे हिकिड़ो त असां बचपन खां वठी कयूं था, इहो असांजे हिकिड़े कल्चर में आहे ऐं इट वॉज़ अ इंसिडेंट त मां योगा जी फील्ड में आयसि। सोचे सम्झे कोन आयसि। तव्हां जेको आहे ज़िंदगी जे हिन मलाखड़े में पंहिंजे पारां मुकमल तयारु हुजो। ज़िंदगी तव्हांखे किथे बि वठी वञी सघे थी। सही, कोई ॿियो अची न विढ़ंदो, तव्हांखे ई विढ़णो आहे। किथे बि वठी वञी सघे थी। तव्हांखे न ख़बर अथव तव्हांखे किथे वञी बीहारींदी, पर तव्हां तयारी मुकमल कयो। तयारी न हूंदी त पोइ किथे जा न रहंदो। हा हा बिल्कुलु सही। सो मूंसां बि जेको आहे या हिकिड़ी इंसिडेंट थी आहे जो असां योगा जी फील्ड में अची वियासीं। बाय प्रोफेशन, पेशन त बचपन खां वठी हुयो योगा कराइण फ्री ऑफ कॉस्ट कराईंदा हुआसीं। 2013, 14, 15 में पार्क्स में फ्री में योगा कराईंदा हुआसीं। असां कॾहिं इन बारे में सोचो ई कोन त योगा कैन बी अ गुड बिज़नेस। बट इहो ऑल ऑफ सडन हिकिड़ो जेको आहे कुदरत जे तरफ़ां जेको आहे हिकिड़ो थी वियो, सिलसिलो जारी थी वियो। जी जी, ज़बरदस्त ज़बरदस्त। न ॾाढो सुठो लॻंदो आहे तव्हांजो कमु ॾिसी करे, तव्हांजूं महिनतूं आहिनि। डेफिनेटली कोई कंहिंजो नालो ईअं कोन वठंदो आहे अॼु जे दौर में। जेकॾहिं कमु आहे त पोइ माण्हू उन नाले सां ॼाणणु ऐं सुञाणणु शुरू कंदा आहिनि। वक़्तु थी वियो आहे नाज़रीन नंढड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। सो ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था, पोइ पाण कंटिन्यू कयूं था। प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। ऐं हिन कैंपेन जो हिसो तव्हां बि बणिजी सघो था, खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। नंढड़ो ब्रेक आहे, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी, भलीकार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं सुबुह मेहरान सां भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। टपाल मेज़बान जश्न जमालो जो को बि पैक वठो, पंहिंजी मालूमात पैकेट ते ॾिनल कूपन में दाख़िल करियो, घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में विझो ऐं मौक़ियो हासिलु कयो। टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो जो हिसो तव्हां बि बणिजी सघो था ऐं खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। निर्दोष आडवाणी असांजे प्रोग्राम में मौजूदु आहे ऐं पाण जेको आहे सो ॾाढे सुठे अंदाज़ में योगा कराईंदो आहे। ॾाढो सुठो ट्रेनर आहे, मोटिवेशनल स्पीकर निर्दोष खे चई सघूं था। ऐं जॾहिं बि हुनजा नंढा नंढा साम्हूं आया आहिनि सोशल मीडिया ते त उहे बि तमामु ॻाल्हियूं जेको आहे न मोटिवेशन सां भरपूर हुजनि थियूं। ऐं यकीनन कुझु एक्सपीरियंस खां पोइ ई माण्हू सिखंदो आहे। अच्छा, तव्हांखे कॾहिं ईअं लाइक फील थियो ज़िंदगी में त मां जेको आहे सो कुझु सुठियूं शयूं सम्झी सघां थो ऐं माण्हुनि खे सम्झाए सघां थो? हा बिल्कुलु, बचपन खां वठी जेको आहे असांजे वॾनि असांखे इहो ई सेखारियो आहे त पहिरियां त ॿुधो सिखो ऐं कुदरत जे तरफ़ां मूंखे जेको आहे सुठनि माण्हुनि जो संग मिलियो आहे। हमेशह वॾनि जी जेको आहे सरपरस्ती रही आहे ऐं सुठनि माण्हुनि खां सिखण जो मौक़ो मिलियो आहे ज़िंदगी में। तमामु सुठा सुठा माण्हू जेको आहे मुंहिंजी ज़िंदगी में रही चुका आहिनि। अॼु बि जेको आहे कोई फ़ैसिलो वठिणो हूंदो आहे त मां पंहिंजे वॾनि सां ज़रूरु मशवरो ज़रूरु वठंदो। उहे तव्हांजा वॾा, उहे तव्हांजा उस्ताद जिन खे अॼु जे प्रोग्राम में यादि कयो, कुझु नाला? बिल्कुलु, साईं मरहूम जेको आहे उस्मान मेमण साहिबु, तमामु सिंध जो वॾो नालो आहे, शाइर आहिनि, अदीब आहिनि, राइटर जेको आहे साईं असांजी ज़िंदगी में तमामु सुठो हिकिड़ो रोल प्ले कयो। ऐं अॼु जेको बि असां ॻाल्हायूं था 2 अखर इहो उनजी देन आहे। उनखां पोइ साईं प्रोफेसर परशोत्तम वासवाणी साहिबु, ही इज़ 77 ईयर ओल्ड। अॼु बि उहो 4 बजे उथंदा, योगा कंदा 2 कलाक सुबुह जो। उन्हनि जी जेको लाइफ स्टाइल आहे, उन्हनि जो जेको डिसिप्लिन आहे उहो असांजे लाइ रोल मॉडल आहे। अॼु बि साईं खे असां हर प्रोग्राम में प्रेज़ कंदा आहियूं त साईं तव्हां जेको आहे पंहिंजे पाण खे, पंहिंजी ज़िंदगी खे एॾो डिसिप्लिन में हलायो आहे त जेको आहे इट्स प्रेज़िंग। वाओ, अहिड़ा माण्हू घटि हुजनि था। बिल्कुलु बिल्कुलु। रूल्स ऐं रेगुलेशन्स ते हलणु छा ज़िंदगी में ॾुखियो आहे?
तमामु ॾुखियो अगरि सभु खां वधीक कुझु ॾुखियो आहे त उहो डिसिप्लिन मेंटेन करणु आहे तव्हां मोटिवेट थी सघो था हिकिड़े ॾींहं जे लाइ हिकिड़े महीने जे लाइ हिकिड़े साल जे लाइ पर सॼी उमिरि उन रूटीन खे कंटिन्यू रखणु इट्स अ डिसिप्लिन अच्छा तव्हांजे लाइ कीअं हूंदो आहे उहो तमामु शयूं ऑब्वियसली तव्हां हिकु ट्रेनर आहियो जी हा ऐं ॿिए खे कुझु सुठो सम्झाइण खां पहिरीं उनखे अमल में उहे शयूं वॾो फ़र्क़ु थो पइजी वञे कुझु शयूं तव्हां ज़ोरी कंदा आहियो कुझु शयूं तव्हांजे नेचर में अची वेंदियूं आहिनि असां अगरि हिकिड़ो ॾींहुं योगा न कयूं असांखे मज़ो न ईंदो आहे अगरि ट्रेवलिंग ते आहियूं किथे आहियूं त पोइ असां कोशिशि कंदा आहियूं 10-15 मिंट कढी करे को आसनास करे वठूं को सूर्य नमस्कार करे वठूं को योगा करे वठूं अगरि न कयूं त असांखे मज़ो नथो अचे त हाणे त उहो हिकिड़ो लाइफ जो हिसो थी वियो आहे त असांखे उनजे लाइ अलॻि सां एफर्ट्स न वठणा पवंदा आहिनि तयारी अलॻि सां कुझु कयो वञे पंहिंजे लाइ जी अच्छा मां चाहींदसि त तव्हां गिटार खे थोरो साइड ते रखो ऐं कुझु आसन जेकॾहिं तव्हां ईज़ी आहियो त जी हा बिल्कुलु या असां नेक्स्ट सेगमेंट में कंदासीं नो इशू मां चाहींदसि त को हिकु ॿ स्टेप बि तव्हां जेको आहे न ज़रूरु बिल्कुलु तव्हांखे अॼु असां थोरी योगा करे ॾेखारींदासीं असां सभई प्रोग्राम में पाण योगा जी ॻाल्हि कंदा आहियूं योगा कंदा न आहियूं कुझु स्टेप त नाज़रीन खे असां बिल्कुलु करे ॾेखारींदासीं जी बिल्कुलु ज़बरदस्त अच्छा हिन डिसिप्लिन खे मेंटेन करण में चवंदा आहिनि न जीअं तव्हां चयो कुझु शयूं फितरतन तव्हांजी ज़ात में मौजूदु हुजनि थियूं कुझु शयूं विद द टाइम विद द प्रैक्टिस तव्हां उन्हनि खे पंहिंजी ज़िंदगी में शामिलु करे छॾींदा आहियो ऐं ईअं बि चयो वेंदो आहे त 30 ॾींहंनि ताईं तव्हां कंहिं शइ खे प्रैक्टिस में आणियो त उहा जेको आहे तव्हांजी रूटीन जो हिसो बणिजी वञे थी तव्हांजी ज़ात सां रिलेटेड सो कीअं लाइक उन्हनि तमामु शयुनि ते ग्रिप हासिलु कई आहे निर्दोष खां इहो ज़रूरु ॼाणींदमि पर तव्हां खां बि इहो ज़रूरु सुवालु मुंहिंजो आहे अॼु जे प्रोग्राम में त थोरो पंहिंजी ज़िंदगी ते हिकु दफ़ो नज़र विझिजो 2025 गुज़री वियो उन पूरे साल में कुझु अहिड़ियूं आदतूं जिन ते अव्हां चाहियो हुजे त हीअ मुंहिंजी ज़ात खां हीअ जेके शयूं आहिनि इहे परे थी वञनि ही शयूं जेको आहे न हिननि में मां पंहिंजे पाण खे फिट महसूसु नथो कयां या महसूसु नथी कयां कुझु उहे आदतूं जिन सां अव्हांखे महसूसु थिए थो जेकॾहिं अव्हां इन तरह महसूसु कयो आहे त हीअ जेके आदतूं आहिनि इहे मूंखे सुस्तु बि बणाइनि थियूं हीअ जेके आदतूं आहिनि हिननि जे करे ऐं जेको आहे सो सुठो पढ़ी बि नथो सघां हिननि आदतुनि जे करे ऐं जेको आहे सो मां सुठे अंदाज़ में ध्यानु बि कोन थो ॾेई सघां कुझु ई आदतूं आहिनि मुंहिंजी ज़िंदगी में जिन जे करे ऐं जेको आहे सो पंहिंजी फैमिली मेंबर्स सां सुठे अंदाज़ में उन्हनि सां घुली मिली नथो सघां का ॻाल्हि शेयर नथो करे सघां ऐं इहे सभु आदतूं इहे सभु शयूं तव्हां पंहिंजी ज़ात मां कीअं मिटायूं आहिनि कीअं पंहिंजो पाण खे तव्हां हिकु ख़ूबसूरत इंसानु बणाइण जी कोशिशि कई आहे उहा प्रैक्टिस कीअं रही आहे जेकॾहिं तव्हां प्रोग्राम ॾिसो पिया ऐं तव्हां सुबुह मेहरान प्रोग्राम ॾिसंदड़ न बि आहियो ऐं फर्स्ट टाइम स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो त ज़रूरु जे प्रोग्राम में तव्हां कॉल कजो ऐं ज़रूरु असां सां इहा ॻाल्हि शेयर कजो त कीअं पंहिंजी ज़िंदगी खे जेको आहे न तव्हां तमामु शयुनि खे हटाए करे पंहिंजी ज़ात ते ध्यानु ॾेई करे पंहिंजो पाण खे हिकु ख़ूबसूरत इंसानु बणाइण जी उहा प्रैक्टिस कई आहे थी सघे थो तव्हांजा 2 लफ़्ज़ थी सघे थो तव्हांजा 2 जुमिला कंहिंजी ज़िंदगी में उहा चेंज आणे छॾनि छो त चवंदा आहिनि न त असां जेको आहे सो घर भाती जेतिरो बि चवंदा हुजनि ऐं बार तव्हांजी माउ चवंदी हुजे उहा अमड़ वेही तव्हांखे बार ॿुधाईंदी हुजे त अम्मा तोखे हीअ करिणो आहे बाबा तोखे हीअ करिणो आहे ऐं तव्हांजो वालिद जेकॾहिं तव्हांखे बार गाइड करे रहियो हुजे ऐं थी सघे थो उहे शयूं सम्झ में न आयूं हुजनि ऐं अव्हां जॾहिं ॿाहिरि निकिरो था ॿाहिरि दुनिया जे माण्हुनि सां जॾहिं मिलो था माण्हुनि जी ज़िंदगी खे उन डिसिप्लिन में ॾिसो था त माण्हू कीअं जेको आहे सो हितां खां उन्हनि अर्श ताईं जी मंज़िल तय कई आहे कीअं कामयाबियूं उन जेको आहे सो पंहिंजी ज़िंदगी में उन्हनि कामयाबियुनि सां सुञातो वियो आहे त पोइ थी सघे थो इंसानु कंहिंखे जेको आहे न 2 लफ़्ज़नि सां मोटिवेट करे पर मूंखे पर्सनली बि ईअं लॻंदो आहे त मोटिवेट करणु कंहिंखे जेको आहे इहो ॾाढो ॾुखियो कमु आहे ॾाढो ॾुखियो ज़िंदगी जो हिकिड़ो फेज़ आहे जिते तव्हां अचो था ऐं सम्झो था त हा हाणे आओ माण्हुनि खे जेको आहे न 2 ॻाल्हियुनि सां थी सघे थो त मोटिवेट कयां यस असां निर्दोष जी तरफ़ अॻियां हलूं था निर्दोष जी जर्नी बि ॾाढी सुठी रही आहे माना उहो जेको आहे न हेठां खां निर्दोष मथे आयो आहे उन महिनत कई आहे ऐं उन महिनत खे सम्झो आहे उन कंटिन्यूटी में हू अॼु ॾींहं ताईं हली रहियो आहे यस निर्दोष तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदसि ऐं कुझु स्टेप्स योगा जा
अॼु असां कंदासीं जेको शीर्ष आसन खे चइबो आहे द हेड स्टैंड। इन आसन खे योगा जो बादशाह आसन सॾियो ईंदो आहे। मतिलबु सभिनीनि आसननि जो जेको आहे ही बादशाह आसन। इन जा तमामु सारा फ़ाइदा आहिनि, त खोड़ सारा फ़ाइदा आहिनि। ख़ासि करे ॿारनि जे लाइ तव्हांखे कद वधाइणो आहे, तव्हांखे मेमोरी सुठी करणी आहे, तव्हांखे आईसाइट सुठी करणी आहे, या तव्हांजे जेके अॼु जा मसइला आहिनि, अॼु जा जेके मसइला आहिनि, पर करिणो कंहिंजी निगरानी में आहे। अकेले तव्हांखे नाहे करिणो, ऐं कंहिंजी प्रैक्टिस सां जेको आहे उस्ताद हुजे, टीचर हुजे, इंस्ट्रक्टर मौजूदु हुजे, पोइ ई तव्हांखे करिणो आहे। हेड स्टैंड मां तव्हांखे अॼु करे ॾेखारियां थो इन प्रोग्राम में, ऐं उमेदु आहे तव्हांखे वणंदो। सो दिस इज़ द हेड स्टैंड। वाओ। इनखे योगा में चयो वेंदो आहे शीर्ष आसन। शीर्ष आसन इहो जेको आहे बादशाह आसन आहे। इहो करण सां तव्हांजे मथे में ब्लड सर्कुलेशन तमामु सुठी थींदी आहे, ऐं सभ खां वधीक फ़ाइदा आहिनि इन जा, इन आसन जा। हीअ आसन करण सां जेको आहे तव्हांखे खोड़ सारा फ़ाइदा मिलंदा, ऐं बग़ैर प्रैक्टिस जे, बग़ैर कंहिं टीचर जी निगरानी जे तव्हांखे इहो नाहे करिणो। बिल्कुलु बिल्कुलु। जॾहिं तव्हांजी मुकमल प्रैक्टिस थी वञे पोइ ई तव्हां आसन जेको आहे परफॉर्म करे सघो था। विदाउट इंस्ट्रक्टर तव्हां बिल्कुलु बि नाहे करिणो, छो जो इनमें इंजरी थियण जा चांसिस बि आहिनि। तमामु मुश्किल आहे निर्दोष, ही त इलाही मुश्किल आहे, तव्हां बिल्कुलु सही चओ पिया। विदाउट इंस्ट्रक्टर तव्हां प्लीज़ पंहिंजे घरनि में हिनखे ट्राई न कजो, ऐं तव्हांखे यकीनन कंहिं इंस्ट्रक्टर सां राब्ते में अचणु घुरिजे, एंड विद द प्रैक्टिस शयूं जेको आहिनि न उहे तव्हांजी प्रैक्टिस जे बग़ैर त थींदो कोन पहिरीं ॻाल्हि। ऐं फस्ट ऑफ ऑल तव्हांखे टीचर जी निगरानी में करिणो आहे, ऐं अगरि तव्हांखे हाई ब्लड प्रेशर आहे त पोइ तव्हांखे नाहे करिणो। अगरि तव्हां बचपन खां वठी कंदड़ आहियो आसनास पोइ त करे सघो था, अदरवाइज़ तव्हांखे नाहे करिणो। अच्छा, कुझु आसन मां चाहींदसि त उहे औरतूं जेके घरनि में मौजूदु आहिनि, उहे मर्द हज़रात जेके घरनि में मौजूदु आहिनि, घणियूं जिन जूं एक्टिविटीज़ कोन आहिनि, कुझु आसन तव्हां जेको आहे न प्लीज़ असांखे बिल्कुलु फैट लॉस जे लाइ, टमी लॉस जे लाइ, साइड्स जे फैट लॉस जे लाइ कुझु स्टेप्स मां तव्हांखे तकड़ा तकड़ा ॿुधाई छॾियां थो, जेके तव्हां ईज़ीली किथे बि बीह करे सघो था। फस्ट ऑफ ऑल साइड्स जे लाइ, या इनखे चइजे त लव हैंडल्स जे लाइ तव्हां हिकिड़ो सिंपल हे स्टेप करे सघो था। उन खां पोइ नेक्स्ट स्टेप लाइक दिस। इहे उहे स्टेप आहिनि जेके तव्हां किथे बि बीह करे विदाउट एनी इंस्ट्रक्टर, कोई इंस्ट्रक्टर जी नीड न आहे, सभई करे सघनि था। छो त इनमें इंजरी जा को बि अहिड़ा स्टेप्स आहिनि जेके तव्हां बिना कंहिंजे सपोर्ट जे, बिना कंहिं गाइडेंस जे, ऐं बिना कंहिं वॾी जॻह जे करे सघो था, लाइक दिस। एंड मॉर्निंग टाइम खाली पेट करिणो जी। एक्सरसाइज कोई भी करनी है, वॉक करनी है, जॉगिंग करनी है, रनिंग करनी है, या योगा करनी है, तव्हांखे खाली पेट करनी है, लाइक दिस। ॿियो मुंहिंजो फेवरेट जेको आहे चकी आसन, लाइक दिस। अच्छा, इट्स योर फेवरेट चकी आसन। ज़बरदस्त। इहो वेही करे कबो आहे, बट मां तव्हांखे बीह करे ॾेखारियां पियो। इहो करण सां जेको आहे तव्हांजो टमी फैट जेको आहे तमामु जल्दी कुझु वार्म अप एक्सरसाइज जेके बिल्कुलु वेट लॉस जे लाइ तव्हांखे ॿुधायां थो। हिकिड़ी जॻह ते बीह करे वेट लॉस तव्हां कीअं करे सघो था। तव्हां वटि वॾो ट्रैक न आहे, ख़ासि करे लेडीज़ वटि वॾो ट्रैक न आहे, पार्क न आहे, ॿाहिरि नथियूं वञी सघनि, त हे आहे हैप्पी वॉक। हैप्पी वॉक, वाओ, दिस इज द हैप्पी वॉक। ज़बरदस्त। इन खां पोइ असां छा कंदासीं, योगिक जॉगिंग, लाइक दिस। हिकिड़ी जॻह ते बीह करे तव्हां योगिक जॉगिंग करे सघो था। ज़बरदस्त। तव्हांखे कोई ट्रैक जी नीड न आहे। नेक्स्ट इज हाई नीज़। हाई नीज़, यस। टमी जे लाइ तमामु बहितरीन, थाइस फैट जे लाइ तमामु बहितरीन। जेतिरी देरि करे सघो था, जेतिरनि सेट्स में करे सघो था, करे सघो। नेक्स्ट लाइक दिस, हिप किक्स। ओके, इहो फास्ट भी करे सघो था, जल्दी जेतिरो। ज़बरदस्त। अच्छा, उन खां अलावा आर्म्स ते मोस्टली ॾिसंदा आहियूं लेडीज़ खे जल्दी फैट थी वेंदो आहे। उनजे लाइ का सिंपल एक्सरसाइज, मतलब आई डोंट हैव, बट मां चाहियां थी त असां खोड़ सारियूं आहिनि, लाइक दिस। पहिरियां त रोटेशंस कयो, 10 क्लॉकवाइज, 10 एंटी क्लॉकवाइज, वरी फुल रोटेशंस, वरी फुल एंटी क्लॉकवाइज, वरी नेक्स्ट लॉकिंग्स लाइक दिस। ज़बरदस्त। नेक्स्ट लाइक दिस, नेक्स्ट लाइक दिस। खोड़ सारा स्टेप्स आहिनि जेके तव्हां लाइक जैसे तव्हांजो चेस्ट फैट बि शायदि घटिजंदो आहिनि, तव्हांजो शोल्डर्स, तव्हांजो आर्म्स जेके आहिनि जल्दी सही थींदा आहिनि, लाइक दिस, लाइक दिस।
इलाही इज़ी स्टेप्स एॾा इज़ी स्टेप्स आहिनि जेके तव्हां घर में आराम सां वेही करे सघो। अच्छा निर्दोष, मां थोरो चाहींदसि त तव्हां इन बाबति बि ॻाल्हायो त घर में हिन वक़्तु जेतिरियूं बि औरतूं मौजूदु आहिनि, मर्द हज़रात मौजूदु आहिनि, हर कंहिंजे लाइ एक्सरसाइज़ छो ज़रूरी आहे? ॾिसो, अॼुकल्ह जेका असांजो रूटीन आहे न, जेका असांजो लाइफ स्टाइल आहे, उहो स्टूडेंट हुजे या वर्किंग वुमेन या वर्किंग मैन हुजे, उनजी लाइफ में 24 कलाकनि में वर्कआउट आहे ई कोन। सुबुह जो वञूं था कुर्सी ते विहूं था, घर अचूं था बेड ते विहूं था, सही जिस्म कॾहिं थो हिले, तव्हांजा मसल्स कॾहिं था कमु कनि। अगरि ही कमु न कंदा त जेको असां खाऊं पिया अॼुकल्ह, जेको विसलरी फैट्स असां खाऊं पिया, ट्रांस फैट्स जे खाऊं पिया, इहो छा कंदा अॻियां हली करे? तव्हांखे अटैक कराईंदा, तव्हांजो कोलेस्ट्रॉल लेवल वधाईंदा, तव्हांजो बीपी वधाईंदा। सो उन्हनि खे घटाइण जे लाइ जेको आहे तव्हांखे वर्कआउट लाज़मी करणो आहे। जेके कैलोरीज हेॾियूं सारियूं इंटेक कयूं था, उन्हनि खे बर्न बि करणु घुरिजे। बर्न कयूं ई नथा न असां। अच्छा निर्दोष, इहा ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे, मूंखे लॻे थो कि अॼु ताईं त ख्वाबु हूंदो आहे स्लिम ऐं फिट रहण, पर उन जे लाइ महिनत पुॼंदी कोन्हे का। स्पेशली डाइटिंग न पुॼंदी आहे। माण्हू चवंदा आहिनि त डाइटिंग करणी आहे, पोइ योगा छो कयूं? इहो हिकिड़ो वॾे में वॾो मिसकंसेप्शन आहे त डाइटिंग ई करणी आहे असांजे घर वेही करे, पोइ असां योगा छो कयूं? त इन जो तमामु सवलो जवाबु इहो आहे त योगा तव्हांखे फिट रखंदी आहे। डाइटिंग तव्हांजो कैलोरीज़ इंटेक आहिनि, तव्हां जेका ॻाल्हि कई कैलोरीज़ बर्न एंड कैलोरीज़ इंटेक, सॼे ॾींहं में सपोज़ तव्हांखे वेट रिड्यूस करिणो आहे लेडीज़ खे, त तव्हांखे 1000 खां 1500 कैलोरीज़ मेंटेन करणियूं आहिनि। तव्हांखे पंहिंजो वज़न बराबरि रखिणो आहे त 1500 खां 2000 कैलोरीज़ तव्हांखे मेंटेन रखणियूं आहिनि। तव्हांखे वज़न वधाइणो आहे त तव्हांखे 2000 खां 2500 कैलोरीज़ खाइणियूं आहिनि। त असां कैलोरीज़ जो चार्ट जेको आहे उहो माण्हुनि वटि कॉन्सेप्ट अॼु ताईं क्लियर न थी सघियो आहे। जी अच्छा, हिकिड़ो त ॾिसो ओबेसिटी तव्हांजी जेको आहे सो ख़ानदानी आहे, मोटापो तव्हांखे मिले थो, ऐं कुझु माण्हू हूंदा आहिनि ख़ानदानी जेको आहे सो कमज़ोर उनजो जेको आहे न जिसामत हुजे थी, उहा जिसामत हुजे थी, त पोइ जिन जी कमज़ोर जिसामत हुजे थी उन्हनि खे छा करणु घुरिजे, ऐं जिन खे उहा ओबेसिटी नंढी एज में सुठो सवाल कयो आहे। ॾिसो, जॾहिं तव्हां योगा कयो था त तव्हांजी ओवरऑल हेल्थ सुठी थिए थी, तव्हांजो मेटाबॉलिज़म सुठो थिए थो, तव्हांजो डाइजेस्टिव सिस्टम सुठो थिए थो। त जंहिंजी हेरिडिटी में सुकल आहिनि, स्किनी इनखे चइबो आहे, त उहो छो नथा सुधरनि? छो उन्हनि जी मानी उन्हनि खे लॻे कान थी, जेको बि खाइनि था उहो उन्हनि खे लॻे नथो। जॾहिं तव्हां योगा आसन कयो था, दंड कयो था, त पोइ तव्हां जेको बि कुझु खाओ था उहो तव्हांजी बॉडी खे मसल्स खे वञी उहा शइ। अच्छा हिकिड़ो क्वेश्चन हिते पुछंदमि त लाइक काफ़ी माण्हुनि जे ज़हन में इहो हूंदो आहे त शायदि असांजी जेको आहे न उहा एज गुज़री वई आहे, हाणे असां छा वञी करे योगा कयूं, एक्सरसाइज़ कयूं, इनखे प्लीज़ क्लियर कजो। बिल्कुलु, असां वटि काफ़ी लेडी 60+ बि ईंदियूं आहिनि। फस्ट डे ते उहो खणी कुर्सी ते वेही कंदियूं आहिनि, उनखां पोइ 1 मंथ खां पोइ 2 मंथ खां पोइ सभु स्टेप्स कंदियूं आहिनि। त एज इज़ जस्ट अ नंबर्स इन द योगा। योगा में कोई लिमिट न आहे। तव्हां सॼी दुनिया में ॾिसो 100 साल पुराणा माण्हू बि योगा कनि पिया। 3 सालनि खां वठी जेसीं ताईं तव्हांजी हयाती आहे तव्हां योगा करे सघो था। हे बि योगा आहे न, दिस इज़ सिंपल योगा। लाज़मी न आहे तव्हां जेको आहे शीर्षासन कयो 60 सालनि जी उमिरि में, करण वारा 80 सालनि जी उमिरि में बि शीर्षासन बि कनि पिया, उनखां वधीक एडवांस आसनास बि कनि पिया। इट्स ऑल अबाउट योर मेंटेलिटी। तव्हां केतिरे दिमाग़ खे जेको आहे लिमिटेड कयो आहे। कोई माण्हू चवंदो आहे 40s में बि मां यंग आहियां, कोई चवंदो आहे यार 30 सालनि जा थी वियासीं हाणे छॾियोसि, हाणे करियर ते फोकस था कयूं, हाणे भले टमी ॿाहिरि अचे त भले अचे। सो ही सॼी मेंटेलिटी आहे तव्हांजी। तव्हां मेंटेलिटी खे जीअं तव्हां चयो न 6 पैक्स आर नॉट इम्पोर्टेंट, चलो 6 गाॾियूं न सही, हिकु गाॾी हिकु बेंगलो जे पोयां जेको आहे नौजवान लॻी वेंदा आहिनि त पोइ पंहिंजी जेका न फिटनेस ऐं तमामु शयूं किथे न किथे विसरी वेंदियूं आहिनि। ऐं पोइ वरी इहे ई साॻी पैसा असां डॉक्टर खे ॾेई ईंदा आहियूं। तव्हां यकीन कयो हर घर में डेली माना जेको आहे हर घर में हिकिड़ो फर्द बीमार आहे आहे, ऐं महीने ते 10 खां 15,000 हर घर जा डॉक्टर ॾे लाज़मी वेंदा आहिनि। पर जिम, योगा, रनिंग न कंदा, सुठो खाधो न खाईंदा, होटल्स ते तव्हां जेको आहे महांगा महांगा डिनर्स करे ईंदा ऐं बीमारियूं खणी ईंदा, पर सिहतमंद फ्रूट्स न खाईंदो, जेके असां वटि कुदरती अवेलेबल शयूं आहिनि उहे न वठंदो। पाणी फ्री आहे, अवेलेबल आहे, असां न पीअंदासीं, सॼो ॾींहुं पाणी नथा पियूं। ऑक्सीजन फ्री आहे, नथा वठूं, जेतिरी सभ खां वधीक ज़रूरत आहे असांखे डीप ब्रीथिंग नथा कयूं असां। सो इट्स ऑल अबाउट प्रियोरिटी, अवेयरनेस, माण्हुनि खे सोचण जी सम्झण जी ज़रूरत आहे। सही। अच्छा, उहे माण्हू जेके घणे स्ट्रेस में रहनि था या ओवर थिंक जी जेका माने की बीमारी चवंदमि, जेकॾहिं उहा बीमारी आहे त उनखां
निजात जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं था, छुटकारे जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं था, उनजो आंसर निर्दोष ॾींदो। हा, मां चवंदो आहियां अगरि तव्हांखे स्ट्रेस आहे त 1 कलाक तमामु बहितरीन ऐं हार्ड योगा कयो। उहो हार्ड योगा करण खां पोइ तव्हां मूंखे ॿुधायो हाणे तव्हांखे स्ट्रेस थिए पई या तव्हांखे कोई ॻणती आहे, तव्हांखे कोई टेंशन आहे, उन वक़्तु न हूंदी। जॾहिं तव्हां महिनत कयो था, मुशक़त कयो था, जिस्म त सॼो तव्हांजो मूव करे थो, त तव्हांजा कोर्टिसोल्स लेवल ड्रॉप थियनि था। माना स्ट्रेस हार्मोन ऑटोमेटिकली ड्रॉप थी वञनि था। इहा साइंस आहे, इहो कोई जादुई ॻाल्हि न आहे। जॾहिं तव्हां योगा कयो था, या निर्दोष जी स्टेटमेंट न आहे, साइंस जी स्टेटमेंट आहे। जॾहिं योगा कयो था, बॉडी में ब्लड फ्लो थिए थो, ऑक्सीजन तव्हांजे ब्रेन खे मिले थी, त तव्हांजा कोर्टिसोल्स लेवल ड्रॉप थियनि था। तव्हांजा जेके स्ट्रेस हार्मोन आहिनि, तव्हां चाहियो या न चाहियो, ड्रॉप थियनि था ऐं तव्हां ख़ुशि मिज़ाज, ख़ुशि थियण शुरू थियो था। तव्हांजे अंदरि जेको आहे डोपामाइन्स रिलीज़ थियनि था, तव्हांखे मज़ो अचणु शुरू थींदो आहे। सही, बिल्कुलु ठीकु, बिल्कुलु ठीकु। अच्छा निर्दोष, हाणे ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था ऐं मां चाहींदसि तव्हां पंहिंजी सीट ते तशरीफ़ फरमा थियो। ब्रेक जो टाइम थी वियो आहे। नाज़रीन, प्रोग्राम सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन टपाल मेज़बान जश्न जमालो जो। को बि पैक वठो, पंहिंजी मालूमात पैकेट ते ॾिनल कूपन में दाख़िल कयो, घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में विझो ऐं मौक़ो हासिल कयो। टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो जो हिसो तव्हां बि बणिजी सघो था ऐं खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। काॾे बि न वञिजो, ॾिसंदा रहिजो अॼु पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी अॼु पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं नंढो ब्रेक कयो, ब्रेक खां पोइ वापसि अची चुका आहियूं। सुबुह मेहरान सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन जो हिसो तव्हां बि बणिजी सघो था, खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। सेगमेंट जेको पहिरियों जो हलियो आहे न, हिन ब्रेक खां पहिरियों ॾाढो ज़बरदस्त, ॾाढे सुठे अंदाज़ सां तव्हां ताईं जेको आहे सो आसण डिफरेंट पहुता आहिनि ऐं मां उमेदु रखां थी त तव्हां जेको आहे सो ज़रूरु पंहिंजी प्रैक्टिस में इन्हनि शयुनि खे आणींदव। पर जीअं निर्दोष चयो त अव्हां जेको आहे सो तव्हांजो जेकॾहिं कोई इंस्ट्रक्टर न आहे त पोइ तव्हां हार्ड स्टेप्स ते न वञो, भई लाइट स्टेप्स जेके आहिनि उन्हनि खे ज़रूरु कयो, पंहिंजी प्रैक्टिस में आणियो ऐं टाइम सां जेको आहे न इंट्रस्ट बि डेवलप थींदो आहे। ऐं जेकॾहिं सिहत ते सुठा असर पवनि था ऐं आदत पइजी वञे थी न हिकु दफ़ो एक्सरसाइज़ जी, त पोइ उहो माण्हू हुन खां परे कोन रही सघंदो आहे। ईअं ई जीअं तव्हां चांहि खां बग़ैर कोन रही सघंदा आहियो, सुबुह जो उथो ऐं चांहि जो कोप न हुजे, टपाल मेज़बान न हुजे, तव्हां यादि ज़रूरु कंदा हूंदो त चांहि किथे न किथे मिसिंग आहे। कमु कंदे कंदे थकु थी वञे ऐं तव्हां ज़रूरु चवंदा हूंदो त चांहि कोन पीती आहे। उअं ई जेकॾहिं तव्हां एक्सरसाइज़ पंहिंजी ज़िंदगी में हुनखे हिसो बणाए छॾियो था ऐं एक्सरसाइज़ नथा कयो त पोइ तव्हांजी बॉडी तव्हांखे उहे साइंस मोकिले रही हूंदी आहे। तव्हांखे जेको आहे न बॉडी में पेन थियणु शुरू थी वेंदो आहे, त पोइ यादि ईंदो आहे हा मूंखे एक्सरसाइज़ करणी आहे, एनी हाउ करणी आहे। जी निर्दोष, तव्हांजी तरफ़ अॻियां वधां थी ऐं मूं ॻाल्हि कई त जेको हिकिड़ो सेगमेंट आहे रैपिड फायर जो, सो तव्हां खां मां सवाल कुझु पुछंदमि ऐं जल्दी जल्दी सां तव्हांखे हुनजा जवाब ॾियणा आहिनि। सुबुह सवेर उथण या देरि ताईं जागण? जल्दी जल्दी जल्दी। देरि ताईं जागण। देरि ताईं जागण। सुबुह उथंदे सभ खां पहिरीं चांहि या नाश्तो? नाश्तो। ज़िंदगी छा आहे? ज़िंदगी बढ़िया आहे, वेंदड़। वाह। मुर्क या ख़ामोशी? ख़ामोशी। सफ़र पसंदि आहे या घर? सफ़र। ख़ुशी छा आहे? ख़ुशी प्यार आहे। वाह। पसंदीदा रंग? ब्लैक। बरसात या सियारो? बरसात। दिल जो फ़ैसिलो या दिमाग़ जो? दिमाग़ जो। पसंदीदा शहर? हैदराबाद। पसंदीदा मौसीकी? गज़ल्स। अॼु जो मूड हिकु लफ़्ज़ में? तमामु ख़ुशगवार। वाह। जल्दी कावड़ ईंदी आहे या जल्दी परची वेंदा आहियो? जल्दी परची वेंदा आहियूं। इंस्टाग्राम और फेसबुक? बहुत। योगा और आउटिंग और म्यूज़िक? योगा। ज़बरदस्त ज़बरदस्त। तव्हां इलाही सुठो जेको आहे सो रैपिडली आंसर्स ॾिना आहिनि ऐं रैपिड फायर जो जेको सेगमेंट हूंदो आहे उन में रैपिडली आंसर ई सुठा लॻंदा आहिनि, बट क्वेश्चन्स बि रैपिडली हुजनि। मां काफ़ी सारा अहिड़ा सेगमेंट्स ॾिसंदी आहियां जंहिंमें क्वेश्चन्स रैपिड हूंदा कोन आहिनि, पर पोइ साम्हूं वारो इंसान जेको आहे न उहो बि जेको आहे तरह थोरो कंफ्यूजन में अची वेंदो आहे त हाणे मूंखे छा चवणु घुरिजे। अच्छा जी, उन खां अलावा निर्दोष जेकॾहिं तव्हां खां कुझु ॿुधूं त हींअर छा ॿुधाईंदव? बिल्कुलु तव्हांखे ॿुधाईंदासीं। जी निर्दोष, मूंखे चओ थोरो हल्को हथु रखिजो, मुंहिंजो सेगमेंट ॾाढो ज़बरदस्त आहे, ख़ूबसूरती सां थी वेंदो। हिन
खोले मायार गालियूं टे चार हीत नाहे आहिनि हज़ार ॻाल्हियूं इन दिल जूं छा ॿुधायां खोले मायार ॻाल्हियूं टे चार हीत नाहिनि आहिनि हज़ार ॻाल्हियूं हिन दिल जूं छा ॿुधायां सदमाई सूर सकतियूं कावड़ मलाल मूसां सदमाई सूर सकतियूं कावड़ मलाल मूसां दोहराई छो थो दिलबर दोहराई छो थो दिलबर से बार बार ॻाल्हियूं टे चार हीत नाहे आहिनि हज़ार ॻाल्हियूं हिन दिल जूं छा ॿुधायां खोले मायार ॻाल्हियूं टे चार हीत नाहे आहिनि हज़ार ॻाल्हियूं तो मूंसां जेके कयूं चांडोकीअ में वेही तो मूंसां जेके कयूं चांडोकीअ में वेही सभु यादि मूंखे आहिनि सभु यादि मूंखे आहिनि से बार बार ॻाल्हियूं टे चार हीत नाहे आहिनि हज़ार ॻाल्हियूं हिन दिल जूं छा ॿुधायां वाओ ज़बरदस्त ज़बरदस्त ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ सां तव्हां ॻाईंदा आहियो ऐं तव्हांखे केतिरा ई दफ़ा ॻाईंदे इहो सॉन्ग ॿुधो आहे इन खां अलावा निर्दोष हिकिड़ो सुवाल ज़रूरु कंदसि मुंहिंजे ख़्याल सां काफ़ी सारनि प्रोग्राम्स में खोड़ सारा सुवाल तव्हां सां कया आहिनि बट इन तरह जो क्वेश्चन मां न कयो हूंदो त सभ खां वधीक जेको सॉन्ग तव्हांजो फेवरेट आहे उहो कहिड़ो आहे मां चाहींदसि त हुनखे झुंगारियो हूंदो आहे न माना म्यूज़िक लवर जेको हूंदो आहे हुनखे त म्यूज़िक हमेशह ई वणंदो आहे उहे गज़ल्स हुजनि उहे कवालियूं हुजनि बट को हिकिड़ो अहिड़ो सॉन्ग हूंदो आहे जेको हमेशह ई हुनखे पसंदि ईंदो आहे जी मेहदी हसन जी गज़ल आहे हिकिड़ी लाइन ई चवंदुमि किस किस को बताएंगे जुदाई का सबब हम किस किस को बताएंगे जुदाई का सबब हम तू मुझे से खफा है तो ज़माने के लिए रंजिशें सही दिल ही दुखाने के लिए रंजिशें सही वाओ ज़बरदस्त ज़बरदस्त रंजिशें ही सही दिल को दुखाने के लिए ज़बरदस्त मौसीक़ी जी दुनिया जीअं त पाण ॼाणूं था त ॾाढी वॾी आहे ॾाढी हसीन आहे ॾाढी ख़ूबसूरत आहे ऐं कैटेगरीज़ डिफरेंट आहिनि सो मोस्टली छा ॿुधणु पसंदि कंदा आहियो कवालियूं गज़ल्स ऐं गज़ल्स जो टाइम छा हूंदो आहे लाइक को म्यूज़िक सॉफ्टली तव्हां मॉर्निंग टाइम में ॿुधो था रागनि जा जेके आहिनि वक़्तु हूंदा आहिनि बट मोस्टली गज़ल्स जेके मेहदी हसन साहब ॻायूं आहिनि सभु अहमद कल्याण में ॻायूं आहिनि त शाम जो टाइम जेको आहे राति जो टाइम सुठो हूंदो आहे ॿुधण जे लाइ मज़ो ईंदो आहे तव्हांखे ऐं इहो अहिड़ो वक़्तु हूंदो आहे जंहिंमें तव्हां चाहींदा आहियो कोई थधो लाइट म्यूज़िक हुजे ऐं तव्हांजे हथ में गिटार हुजे कॉफ़ी जो कप हुजे सियारे जी शाम हुजे वाओ ज़बरदस्त ज़बरदस्त अच्छा उन खां अलावा सियारे जी जेका मौसम आहे घटि नसीब थींदी आहे गर्मियूं तमामु घणियूं हुजनि थियूं सो सियारो केतिरो ख़ूबसूरत गुज़रंदो आहे सियारो जेको आहे मूंखे पर्सनली ईअं लॻंदो आहे त ग़मगीन हूंदो आहे मौसम जेका हूंदी आहे उहो ॾुख वारी हूंदी आहे
ऐं ऊन्हारो जेको हूंदो आहे ख़ुशियुनि भरो हूंदो आहे। तव्हां सुबुह जो उथंदा आहियो, भले तव्हांखे गर्मी लॻे पर तव्हां नवां ताज़ा फ्रेश उथंदा आहियो। ऐं सियारे जी शाम गमगीन ॾुखायल महसूसु थींदी आहे। इहो तव्हां नथा चओ, ख़बर आहे असां जॾहिं साइकोलॉजी खे थोरो टच कयूं था न त साइकोलॉजी असांखे ॿुधाईंदी आहे त थधियूं रातियूं ऐं थधा ॾींहं जेको आहे उहे मायूसियुनि जो सबबु बणिजंदा आहिनि। हा, उनजी वजह इहो आहे जो सनलाइट जॾहिं तव्हांखे नथी मिले त पोइ तव्हां जेको आहे थोरा उदास मायूस धीमा थी वञो था। ऐं तव्हां इहो महसूसु कयो आहे? जी हा, बिल्कुलु। ओके जी, उन खां अलावा निर्दोष जेकॾहिं अव्हां लाइक मी टाइम जी बि ॻाल्हि करे चुको, थोरो पंहिंजो पाण खे वक़्तु ॾींदा आहियो त पोइ छा घुमण जो हूंदो आहे त हाणे थोरो आउटिंग करणु घुरिजे? बिल्कुलु, मां चवंदो आहियां त कोई सैटरडे संडे हुजे ऐं जेको हुन में आउटिंग न कजे त इहो वेस्ट हूंदो आहे, सैटरडे संडे या वीकेंड्स। पोइ भले तव्हां जेको आहे पंहिंजी गाॾी कढी किथां ई नंढड़ो चकर ई हणी अचो, बट आउटिंग ज़रूरी आहे। ऐं स्पेशली योगियनि खे त माना ज़रूरी आहे तो सफ़र कनि, ऐं जेसि ताईं सफ़र नथा कयो तव्हां ज़िंदगीअ मां सिखो नथा। इन करे सफ़र ज़रूरी कंदा कयो। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, यूथ जे हवाले सां बि थोरो चाहींदसि त तव्हां पंहिंजी राय शामिलु कयो प्रोग्राम में। ऐं पाण लाइक तव्हां बि यंगस्टर आहियो, आउं बि यंगस्टर आहियां, ऐं असां वटि 65+ यूथ असांखे मिले थी पाकिस्तान में। सो असां ठीकु आहे, तव्हांजी यूनिवर्सिटी कॉलेज तव्हांजी स्टडी सभु शयूं, पर गॾो गॾु डिफरेंट एक्टिविटीज़ केतिरो ज़रूरी आहिनि? हा, हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि हिन में ऐड करे चवंदुमि। तव्हां सवेर स्टार्टिंग में चयो त तव्हांजो घर में सुठो किरदारु हुजणु तमामु ज़रूरी आहे, त उन ॻाल्हि खे थोरो सेकेंड कंदुमि त अगरि अल्बर्ट आइंस्टाइन सुठो हस्बैंड हुजे हा त पोइ सुठो साइंसदान न थी सघे हा। त ज़रूरी नाहे त तव्हां जेको आहे हर जॻह ते सुठा थियो, तव्हां पंहिंजी फील्ड सां सचा हुजो, जेको तव्हांजो कमु आहे उहो सचाई सां कयो। उहा ई ॻाल्हि कयां पियो। हा, तव्हांजो जेको कमु आहे उन में तव्हां पंहिंजो 100% ॾियो। जेका तव्हां यूथ जी ॻाल्हि कई, त असांजो यूथ, असां जेके आहियूं भटकियल आहियूं, सोशल मीडिया जे हिकिड़े अहिड़े जाल में फाथल आहियूं, कंपेरिज़न जे अहिड़े जाल में फाथल आहियूं। हर नौजवान सोचे थो यार मूं वटि अगरि 4 गाॾियूं न आहिनि त मां फेल्यूअर आहियां। ईअं नाहे, इन खां थोरा ॿाहिरि निकिरो। ज़िंदगी जेका ॾाढी हसीन आहे, ॾाढी ख़ूबसूरत आहे, ऐं हीअ जेका जवानी आहे कॾहिं न मोटी अचण वारी आहे। तव्हांजी 60 सालनि जी उमिरि में तव्हां वटि अगरि 6 गाॾियूं बि अची वेंदियूं, तव्हांखे मज़ो नाहे अचण वारो जेको हींअर तव्हांखे मोटर साइकिल ते अचण वारो आहे। त हीअ जेका एज आहे न, इन एज खे तव्हां भरपूर जियो, जेको तव्हांखे अलाह ताला या तव्हांजी कुदरत तव्हांखे ॾिनो आहे उनखे भरपूर जियो। पंहिंजी जेका एनर्जी आहे उनखे सेव कयो ऐं राइट मक़सदनि में लॻायो, जेके तव्हांजे आसपास तव्हांजा सुठा मक़सद आहिनि ज़िंदगी जा, उन्हनि ते लॻायो। हीअ इंसान जी ज़िंदगी एतिरी नंढड़ी ऐं कमज़ोर आहे जो इनखे तव्हांखे सुठे ख़ूबसूरत निर्दोष इलाही ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई आहे। यकीनन तव्हां ज़िंदगी जे हर मोड़ ते मां ॻाल्हि कई न त इंसान परफेक्शन जे वेझो थी सघे थो, पर हर मोड़ ते तव्हां परफेक्ट हुजो, सभिनीनि सां सुठो निभायो, इहो निभाउ ॾाढो मुश्किल हूंदो आहे। हर कंहिंजी ज़िंदगी में इहे शयूं जेको आहे इन तरह नसीब कोन थींदियूं आहिनि। सो यस निर्दोष, वक़्त जूं घणी बिल्कुलु वधीक इजाज़त कोन थियूं ॾियनि। अॼु प्रोग्राम कीअं लॻो आहे निर्दोष खे? तमामु मज़ो आयो। फर्स्ट टाइम जेको आहे काफ़ी 10 सालनि पुराणियूं जेके योगा जूं यादगिरियूं आहिनि उहे हिते ताज़ियूं थी वियूं। हिते ई पहिरियां असां ईअं ई योगा कंदा हुआसीं त ॾाढो मज़ो आयो। ऐं सुबुह मेरहान जेको आहे नालो ई एॾो ख़ूबसूरत आहे, सुहिणो आहे, त हिते अची करे ॾाढो मज़ो ईंदो आहे। ऐं तव्हांजी जेको आहे तमामु घणी महिरबानी, तव्हां असांखे यादि कंदा आहियो हमेशह। न थैंक यू, थैंक्स टू यू। तव्हां ईंदा आहियो, तव्हां टाइम ॾींदा आहियो, पंहिंजे क़ीमती वक़्त मां टाइम कढो था, ऐं अव्हांजी मौजूदगी सां हिकिड़ो सुठो ख़ूबसूरत प्रोग्राम असां पंहिंजे तमामु व्यूवर्स ताईं पहुचायूं था, ऐं तव्हां पंहिंजी ॻाल्हियुनि में मैसेज त असांजे व्यूवर्स खे ॾेई चुका आहियो। सो थैंक यू सो मच, तव्हां आयो, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, पूरे प्रोग्राम सां तावन जंहिंजो रहियो उनखे बिल्कुलु यादि कंदासीं, पर पहिरीं मूंखे ॾींदो इजाज़त, मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदो, मुंहिंजे आयल मुआज़िज़ महिमान खे इजाज़त ॾींदो, पंहिंजी दुआउनि में भरपूर रखंदो यादि। इंशाअल्लाह पूरो वीक तव्हां सां गॾु आहियूं, पूरो वीक प्रोग्राम कंडक्ट कंदा आहियूं, ऐं उमेद करियूं था त प्रोग्राम खे तव्हां अॻियां बि शेयर कंदव, तव्हां प्रोग्राम खे लाइक कंदा आहियो, प्रोग्राम में शामिलु थींदा आहियो। ॾाढो सुठो लॻंदो आहे। काफ़ी सारियूं कॉल्स प्रोग्राम में आयूं पे, पर चाहियो थींदा निर्दोष खे घणे खां घणो टाइम ॾियूं। सो यस, वेंदे वेंदे हिन पूरे प्रोग्राम सां सहकार मौजूदु रहियो नाज़रीन टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़िन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। टपाल मेज़बान जश्न जमालो जो को बि पैक वठो, पंहिंजी मालूमात पैकेट ते ॾिनल कूपन में दाख़िल कयो, घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में विझो, ऐं मौक़ो हासिलु कयो टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो जो हिसो। तव्हां बि बणिजी सघो था ऐं खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। मूंखे ॾींदो इजाज़त। अल्लाह निगहबान।